अवलला वलीम आलालम जोधणी अवलला वलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जितरांदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां सां गॾु ॾिसंदा हुजो लाड़ उतर काठियो अजियूं भेनरूं ॿाहिरि नंढड़ा बालकड़ा अवां सभिनीनि खे रामू राधा प्रोग्राम में मेहरान टीवी जे तरफां भलीकार हुजे जिनी सुख ना है को चारण से चैजन जिनी सुख ना है को चारण से चैजन रुञ राह पुछन कुल्हन मथे कीनरा सभिनी संदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर सिक भरियो सलाम हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे आचर जे ॾींहुं मोकल हुजे पोइ स्कूल खां मोकल हुजे हाणे त वरी जल्दी जेके हुजनि बालकनि खे मोकलूं थियण वारियूं हुजनि उस्तादनि खे मोकलूं थियण वारियूं हुजनि पर उन्हनि बालकनि खे अञा इहे किताब शिताब कोन मिलिया हुजनि ऐं स्कूल वञनि बालक उबासियूं ॾेई मोटी अचनि चवनि हाल ई पढ़ाई न आहे नवां इम्तिहान थिया हुजनि छो अबा स्कूल वञण जी इहा जेका रीत हुजे किरत हुजे ईअं ई साॻियो माण्हू बनी ॿारे ते वेंदो हुजे रोज़ हुनजी देखभाल स्कूल जो मुंहुं ॾिसणु माना इहो तरतीब में रहण के ऑफिस में वञण इहो तरतीब में आदत जेका हुजे इहा सुठी थींदी हुजे इन में अवां जो जेको हुजे मुस्तक़बिल भलो थींदो हुजे अवां खे सवेरे उथण जी आदत थींदी हुजे ऐं सुठी सोच जी तरफ़ हलंदा हुजे पोइ शागिर्द चवंदा पढ़ाई न हुजे बाबा उते अवां वञी घणी को किताब पढ़ंदा हुजो लिखंदा हुजो हिक ॿिए खां सवाल कंदा हुजो अंग्रेजी सवाल कंदा हुजो कंप्यूटर जो सवाल कंदा हुजो को जोग्राफी जो सवाल कंदा हुजो करण लाइ माण्हू वटि कमु खोड़ हुजे न करे त पोइ बसि घर में बि वेठी हुजे हिक ॿिए जा किताब खणी बि माण्हू पढ़ी सघंदो हुजे अहिड़ा बि माना जेको हुजे हींअर ऑफिसर लॻा पिया हुजनि जिन खे कापी न हुजे पेंसिल न हुजे पर पोइ बि जेको हुजे हिन उन खां किताब ॾिसी पेंसिल वठी अॼु डिग्रियूं पास करे कंहिं मंज़िल ते बीठा हुजनि महिनत जेका हुजे उन सां ई माण्हू खे मंज़िल मिलंदी हुजे ऐं महिनत में जेको हुजे कॾहिं बि सुस्ती न कंदा हुजे हुन जे करे त कंहिंखे दफ़ा पूरा इहो पेर में जेके हुजनि जूता बि न हुजनि पोइ उहो पेर उघाड़े बचे छिगल चप्पल में अचे कपिड़ो फाटल साटल हुजे घर मानी मिले न मिले कड़ी ॾुखियाई हुजे या जो हुजे न हुजे पर उहे तालीम में ॾाढा अॻ भरा रहा हुजनि ॾिसंदा हुजो असां बि जेकॾहिं सुबुह जो छंछरु ऐं आचर 10 खां वठी 12 ताईं अवां जी ख़िदमत में बीहंदा हुजो त असां सां बि कई मसला अहिड़ा थींदा हुजनि पर उन्हनि सभिनी मसलनि खे जेको हुजे हीअं पोइते छॾे ऐं जेको हुजे पंहिंजे टाइम ते अवां सां मुखातिब थींदा हुजो हा पर वरी अञा हे राधली गुसाईंदो हुजे मां त अहिड़ो बालक हुजां जो स्कूल सहेले अचे वेही रहंदो हुजां कहिड़ो माना कम हुजे को कार हुजे न घर जो न घाट जो न मिट जो न माइट जो पोइ हाणे जेको हुजे छा हुजे असांखे त वरी हो जेको मिट हुजे को माइट हुजे किथे मरणो हुजे किथे परणो हुजे किथे औखी हुजे किथे सौखी हुजे नेठ राधुल किथे वञणु खपंदो हुजे न पाण त चवंदो हुजे राधुल बसि हींअर छॾींदी हुजे पोइ हलंदा हुजूं राधुल वरी चवंदी हुजे इहो पेर रहिजी वेंदो हुजे त पोइ वरी रहिजी वेंदो हुजे छो इन जे करे चवंदी हुजे तूं भले वेठो हुजे राधुल इहो कम करे वेंदी पर चयो हुजे त गुसाईंदी हुजे गुसाइण जे करे केॾा कूड़ ॻाल्हाइणा पिया हुजनि कहिड़ो मूं कूड़ ॻाल्हायो हुजे नंदरा गुसाइण जे करे केॾा माण्हू हुन खां हिकिड़ो कूड़ जा हिकिड़ो सच चई माण्हू ॻाल्हि चए हा इहो आहे मर्द घर में वेठो हुजे घर असांजो संभालियल हुजे उहो हाणे वरी वाह हुतां फिरी हेॾा फिरी 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 ॻाल्हि वरी त साॻी हुजे सही ॻाल्हि करी हुजे हसी हसी ॻाल्हि करी हुजे हा सही हसी हमेशा सची ॻाल्हि कंदी हुजे भले जिन खे मच लॻंदो हुजे त लॻी वेंदो हुजे उन में मुंहिंजो कहिड़ो कसूर हुजे माई थोरो आराम सां ॻाल्हाईंदी हुजे छा थींदो हुजे थोरो आराम सां ॻाल्हाईंदी हुजे कॾहिं कॾहिं गर्मी हुजे माण्हू हाणे आपे में बि न रहंदो हुजे थोरी हुसारी हाणे ठहियो इहे जेको हुजे ॾंद भिड़े न ॻाल्हाईंदो हुजे मूंखे ख़बर हुजे तुंहिंजी जेको तूं असुल मोर हुजे हा
छा हुजे हा हा पोइ हुजूं हम तूं कढी ॾेखारींदी हुजे छा छो हुजे ॾिसंदी हुजे छा थींदो छा हुजे? छो हुजे तूं छा सम्झंदो हुजे बसि ए हबलाए ते लठ खणी पहुतो हुजां त राति धुल ॾिजंदी हुजे अहिड़ियूं बराए हणंदी हुजे कि यादि कंदो हुजे अब तव्हां पंहिंजे सिस्टम ई कंदा कजो हुजो हीअ मैडम बिना ब्रेक हुजे हे हिनखे माना मैडम बिना ब्रेक इन करे छो न हुजे सची ॻाल्हि कंदी हुजां ऐं सभई चवंदा हुजनि कि राति धुल जो इहो ई कमु हलंदो हुजे त तॾहिं जेको हुजे त न कुतो बिलो दर त न बीहंदो हुजे हा हे ॾिसंदी हुजी न तॾहिं न सम्झंदो हुजी हितां ॾिसी हेॾां वञी बीह रही हुजी तूं सम्झंदी हुजी त माना त रामल जो माना इहो हथ में हुजे त कुझु माना इहो ख़बर हुजे हा पर हेॾां वञी हो करे अवा पर हे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे गर्मी ॾाढी हुजे पाणी जो वधि खां वधि इस्तेमालु कंदा हुजो ऐं पाणी रुगो थधो बि न पीअणु खपंदो हुजे थधि पाणी दिले जो पीअंदा हुजो पर न जेको नॉर्मल पाणी हुजे उनखे माण्हू पीअंदा हुजे घणो थधो न हा सो ॿियो त पाणी थोरो 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 ज़रूरी न अबा हिकिड़ा माण्हू त हण गिलास त हण गिलास अबा ईअं बि न कबो थोरो थोरो सॼो ॾींहुं माण्हू पीए 12 गिलास पूरा कणा हुजनि 12 खां 14 पीअण सां ईअं थींदो हुजे जीअं थेली माण्हू खे चढ़ंदी हुजे न रगुनि में पाणी वञे ये थोरो थोरो पाणी पीअण पे ईअं हुजे जहिड़ो तव्हां थेली चढ़ाई हुजे सो हिकिड़ो त इहो गर्मी हुजे ॿियो गर्मी खां बचाव लाइ इहो पाणी हुजे पाणीअ खां बचाव खां अलावा वरी मथो ढकणु हुजे मथे ढकण खां वरी अलावा इहो हुजे त मंझंदि टाक माण्हू न निकिरंदो हुजे बालक जेके स्कूल खां ईंदा हुजनि त बा छांव जो पासो पोइ किथां कीअं करे स्कूल खां अची वेंदा हुजनि शाम जे टाइम ते पोइ माण्हू खे थोरो ॿाहिरि बि वञणु खपंदो हुजे सैरो तफरी बि कंदो हुजे माण्हू नंढड़ो ॿालकड़ो रांदि बि खेॾंदो हुजे ऐं उन रांदि रूंद खेॾण सां जेको हुजे उनखे जेको हुजे ताक़त मिलंदी हुजे चुस्त थींदो हुजे उहो ऐं उनजो दिमाग़ जेको हुजे खुलंदो हुजे छो त रांदि जेका हुजे उन सां बि सिहत थींदी हुजे हा तुंहिंजो रांदि सां दिमाग़ खुलंदो हुजे पोइ अॼु तोसां ॾाढियूं रांदियूं कंदो हुजे पोइ ॿियो कहिड़ो रांदियूं खेॾंदो हाणे रांदियुनि वारो टाइम ई हलियो वियो हुजे फिर सोंटो खेॾंदा हुजूं दबली दरिया ते हे जो रामण जे पोयां हे सोंटो रखो हुजे मूं रामण खे ख़बर न पई हुजे पोइ त वरी जेको हुजे वराए जो रामण खे उन सोंटे सां मूं कुटियो हुजे न ज़रूरी न बि तोखे विसरी गयो हुजे ज़रूरी न आहे त फिर सोंटो माण्हू खे रांदड़ी खपंदी हुजे कल कोटी अंधी छा थियो हुजे हाणे तूं बेड़ा वरी खाई वञी चपन सां लॻो हुजे लिक लिकोटूं खेॾंदो हुजे हाणे ठहियो हाणे बसि पोइ न खेॾण गोॾनि में हुजे हाल कोन पतो पोइ त को हेॾे वञा या फिराए सघां हली सघां पोइ हाणे हिन करे छा कहिड़ियूं ॻाल्हियूं करे सम्झ में ई न अचे चवंदो छा हुजे बसि ठीकु हुजे तोखे गर्मी लॻी वई हुजे पाणी जा ॿ छंडा मुंहं खे हणंदी हुजे पाणी जा ॿ छंडा हणंदी अब सो हुन खां अलावा वरी दुनिया जा जेके वहिंवार हुजनि अॼुकल्ह हिकिड़ी ॻाल्हि भली थींदी हुजे त भई हिन नशे जे ख़िलाफ़ जेको हुजे ईअं हुजे ॻाल्हि मूं चयो वञ बा हींअर त एॾी ॻाल्हि हलंदी न पहिरियां त चवनि बा कुझु ई कोन हुजे पहिरियों जेको हुजे सभिनी जो तो फिरी वियो हुजे हाणे नशो बंदि करो हुजेव हाणे बिना जेको हुजे थियो हुजे त बि भलो थियो हुजे ऐं इहो कमु ईअं हिसाब वॾा हलंदो हुजे तॾहिं वञी इहो जान छुटंदी हुजे न त असांजो मुल्क त रुॻो नशे में काहे पियो हुजे ओ हेॾड़ो हेॾड़ो ॿार ॾिसो त बि नशे में लॻो पियो हुजे ऐं त चवंदी हुजां हर नशो असुल बंदि थींदो हुजे त ख़बर पवंदी हुजे हाणे अॻे चवंदा हुजनि बा को थोरो ज़हनी तवाज़ुन विञाए त इहो गिद्दूअ जे अस्पताल में हाणे नशे जे करे तवाज़ुन एतिरा ॿार विञाए वेठा हुजनि जो हाणे उते बि जाइ न मिलंदी हुजे उते बि न मिलंदी हा उते बि जाइ न मिलंदी हुजे जो मूंखे हिन माईअ खे छॾिणो हुजे हा पर हाणे उते बि जॻह ई न हुजे छो मूंखे छॾिणो हुजे ईअं मूं चयो हिन माई खे छो छॾिणो हुजे कमल दिमाग़ सही हुजे थोरो फिरी वेंदो हुजे दिमाग़ सही हुजे कि ख़राब हुजे छा थियो ॻाल्हियूं मुंहिंजे लाइ न कंदो हुजे हा हा इहा ख्वाब न ॾिसंदो हुजे हरो भरो जेको हुजे असांजो मग़ज़ हीअं फेराईंदो न हुजे ॼण वॾी माखीअ खे गर्मीअ में खड़ो लॻी वियो हुजे उते बि जाइ न हुजे हिन माई खे छॾिणो हुजे असां पंहिंजे होश आवाज़ में हुजूं माण्हुनि खे चङी ॻाल्हि कंदा हुजूं
ये सभई ॾिसंदा हुजनि ये बि सम्झंदा अब हुजनि ये नशे जी ॻाल्हि कजो नशो बा इहो बुरो अमल हुजे नशे खां परे रहंदा हुजो नशो अव्हां खे महिनत खां विञा छॾे हौसले लिकाए जेको बि माना इहो नसो खपाईंदो हुजे उन त बि लठ लॻणु खपंदी हुजे असल नशे जो ईअं नालो ई ख़तमु थींदो हुजे तॾहिं वञी असांजो मुल्क सुधरंदो हुजे हा हा सोने सां गॾोगॾु पंहिंजो मुल्क छा पंहिंजो घर हर माण्हू सुधारींदो हुजे त पोइ मुल्क ई सुधरंदो हर घर पाण खे माण्हू खे बहितर करणु खपंदो हुजे अबा सो अॼु आचर जो ॾिजां त फोन ते ॻाल्हि थींदी हुजे खोड़सारी इहो नंबर बि हलंदो हुजे टीवी ते नंबर हले ते असांखे फोन कॉल कंदा हुजो रामू ई राधा हर छंछरु आचर सुबुह जो 10 खां वठी ऐं 12 ताईं अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर हुजनि हा पर उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे अवां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो लाइक बि कंदा हुजो शेयर बि कंदा हुजो बेल आइकन बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी पोइ लाॾा पोइ गीत पोइ रामू राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम साॻो ई साॻो पटके वारो हमरा बीठो हुजे इहो बि ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल पर उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे हा, उनखे उनखे बि फॉलो कंदा हुजो उनखे बि फॉलो कंदा हुजो सो इहे अव्हां जा वॾा वड़ हुजनि सो हाणे वरी प्रोग्राम जी शुरूआत में हिकिड़ो सुहिणो रंग अव्हांखे ॾेखारींदा हुजूं इन रंग खे ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि ईंदा हुजो त अव्हां कचारूं करूं फोन कॉल ते बि कचारी थींदी हुजे राम वतनात वलोहा दिल बऊदा थे ओ वतनात वलोहा दिल बऊदा थे वतनात वलोचा दिल बऊदा थे वतनात वलोहा दिल बऊदा थे वतनात वलोहा हलो सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर खां भा बदीन खां नालड़ो आहे भांजो नालो हाजी हाजी अदा हाजी छा हाल हुजे चङो भलो हुजी अल्लाह जे एहसान आहिनि तव्हां तयार आहियो राधा तयार आहे राधा सफ़ा तयार आहे तव्हां ठीकु लॻा पिया हुजो अल्लाह जा एहसान आहिनि वधी आई ठीकु आहियो हा खैर दुआऊं लॻी पियूं हुजनि ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो बदीन जी मौसम कीअं हुजे बदीन जी मौसम सही आहे अदा हाजी अॼु पहिरियों दफ़ो फोन कई हुजे मूंखे ख़ुशी थी हुजे फोनूं जाम कंदा आहियूं पोइ नंबर खणंदा कोन आहियो हा भाई अॼु त खणो हुजे नंबर हुजे न नंबर सां अॼु नंबर खयो आहे नंबर खणो ई कोन था यार न न असां नंबर असां फोन कंदा रहंदा हुजो असां नंबर ज़रूर खणंदा हुजूं हलो हाणे ॿियो ख़ैर हाणे टीवी जो आवाज़ बंदि कर असां चऊं अव्हां त कचहरी कंदा हुजो अव्हां वरी टीवी खे ॾिसंदा हुजो सभिनी बदीन वारनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि अव्हां जूं बसि तव्हां बरादलिया खे ध्यानु होॾे ऐं कचहरी हेॾे हाणे पोइ तव्हां बि काका बसि हाणे ॻाल्हि हुजे त अॼु त वॾा अॼु वरी मूंखे जेको हुजे तो में बि माना वरी को हीअं ॿियो हीअं सिस्टम नज़र अचे कहिड़ो सिस्टम नज़र अचे अलाए हे लॻे मूंखे जीअं त हे जेको है पंजाबी फिल्मूं न हलंदी हुजनि अॻे हा हे सैलिमा में हा सैलिमा में हा हुन में जेके हे ईंदा हुजनि हा हे हिते हीअं रखंदा हुजनि वॾा हे लठूं खणंदा हुजनि चौधरी चौधरी गंडा सा हुजनि हथ में गंडा सा मुंहुं त सिधो कर हैं छा आयो सुठो लॻे न बदवी माण्हू दिली तौर चई छॾे न वात किने मां ॻाल्हि कढी छॾे तूं मूंखे सुठो लॻंदो हुजी हाणे मिड़े चवंदा न हुजनि जिंदगी बसि गुज़ारणी हुजे
हा पोइ अॼु तूं बि वॾा हे ट्रसन करी टे हा हा माण्हू छेलनि खे ऐं लेलनि खे गानियूं ॿधर अॼु तूं पाण ॿधियूं हुजनि खाई रोजाई साहब हलो हलो वालेकुम वाले सलाम आदा केरु कहिड़े शहर खां बा अदा सुखपुर बेले खां ॻाल्हायां माछी ॻाल्हायां चंद माछी छा हाल हुजे अदा ठीकु हुजे तबियतूं ॿार हुजनि क्या तूं पुछें थोरो मोबाइल खे वेझो करे थोरो माण्हू खुली करे ॻाल्हाए त आवाज़ असां त ईअं भाउ पुॼंदो हुजे थोरो आवाज़ जी बुझी बि खोलींदा हुजो होदा अदा असांखे मर्कज़ मतलब ये कलाम कलाम तव्हांखे ज़रूरु ॿुधायूं पर हाल अहवाल त वठूं त ॿियो त ख़ैरु हुजे न अदा ॿियो ख़ैर सभु तयार अमन तॾहिं ख़ैर आहे हा सभु ख़ैरु ख़बर यार ईअं ॻाल्हाईंदो हुजे मां सच पुछे परेशान थी वियो त अलाए छो अधो हुयो आस्ते आस्ते हीअं करे अलाए आस्ते ॻाल्हाए केरु ॻाल्हाइण न ॾींदो हुजे त अलाए साइन हेकर अचियो हुजे अदा थोरो ॾाढा ॻाल्हाईंदो हुजे जी ॾाढा ॻाल्हाईंदो आहियां सुखपुर बेले खां कचे मां बि ॻाल्हायां न मेरी आवाज़ घटि थो हुजे वरी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं रामू राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल ते असांजी सार संभाल लहंदा हुजो असां त तव्हांजे हर छंछर सार संभाल लहंदा हुजूं अधो हुजे त कचे मां ॻाल्हाईंदो अदा तव्हां भले अमेरिका मां वेही अफ्रीका मां वेही ॻाल्हाईंदो आवाज़ साॻियो ईंदो हुजे अवां कचे हुजे किथां आयो हलो हेलो आवाज़ हलो हेलो रोज़ीना साल हुजे ठीकु हुजे रोज़ीना सुबुह सुबुह ॾाॾे खां फोन फुरियो हुजी हाँ हा ॿियो खेर लॻो पियो हुजे हाँ खेरा सन खेरा हा मोॾे बि खेर लॻो पियो हुजे ॿियो खेर घर भाती सभु ठीकु लॻा पिया हुजनि हाँ सब सलाम वालेकुम सलाम कल्ह तुंहिंजा सलाम ॾेई छॾिया हुजनि मूं हाँ हाँ ॿुधो हुजई न हेलो ॿुधो हुजई न जी जी मूं चयो कल्ह तुंहिंजा सलाम ॾेई छॾिया हुजनि ॿुधो हुजई न हाँ हाँ हा हा असां बि सभिनी खे सलाम ॾींदी हुजी बाबा खे ॾाॾा खे नंढड़े भाउ खे पंहिंजी अम्मा खे सभिनी खे सलाम हा त सभिनी खे सलाम वॾी महिरबानी अॼुकल्ह पीढ़ी जो वॾो मान हुजे हल छा तरंग अॼु सुबुह जा मां बि थोरो ईअं चकर ॾेई मूं चयो भाई हींअर डांत डड़ा इहे सफ़ा गाई बूटी हुजनि जीअं हीअ पजी वञे कमल हो बि पजी वेंदा हुजनि ईअं हो बि कवड़ में अची वञनि ईअं डांत डांतनि सां वरी मुख मिलाईंदा हुजी मूं चयो हिनखे बि कवड़ चढ़े हो बि गर्मीअ में कवड़ हलो अस्सलाम वालेकुम हक मौजूद वालेकुम सलाम सदा मौजूद दादा केरु कहिड़े शहर खां भा अखियूं वरियूं अखियुनि सां इश्क करे अॻवान वाह 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 केर तीरनि जे ताव खां मथो मोड़े हाण बाबा पुरज़ा थी पिड़ मथे हू त मल्हाईंदियूं पाण कान कढंदियूं पाण अज़ल जी एजाज़ चवे वाह भाई वाह 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 साईं ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजो शुक्र मालिक लखे सां अल्लाह जी महिरबानी इहा लठ खणी ऐं थोरो पाण खे बि ॾिस त तूं कमज़ोर आहे या राधुल कमज़ोर आहे त हणी तोखे लठ सां छॾे न विझाई न इहो चवंदा हुजनि दादा भले पाण ते माण्हू जो हो हुजे ज़ब्त हुजे असांखे लठ बाबा अॼुकल्ह इहो न फेराए हुनजो बका ऐं बि छा तोखे रहण थी ॾे न रहण थी पोइ छा कंदे सदाईं हिन बि असांजो साहु मुठ में रखो हुजे हाले मां बाजी ईअं वरी थोरो कयो हुजे हा माना तूं पंहिंजो बचाव थो करी माना हिकु केर थी वरी ॿियो थो करी ॾाढो बसि पोइ थोरो मिड़े हाणे सजाईअ ते बि हलणो खपंदो हुजे भाउ ॾाढो इहो प्यार तव्हांजो ॾाढो वणंदो आहे ऐं मूंखे सुकून ईंदो आहे हिन महिल सुहिणी अलाह जी महिरबानी तव्हां कुझु ठीकु आहे न बसि मुर्शिद लतीफ़ जी शान हूंदव ख़ुशि हूंदव आबाद हूंदव जुड़िया रहंदव मुस्कुराईंदा रहंदव कुर्ब लख थोरा तव्हांजी कुर्ब मोहबत अवांजो सभिनीनि खे सलाम ॾेई छॾींदा हुजो वतनात वलोहा दिल बौदा थियो वतनात वलोहा दिल बौदा थे सांझी अलोहा वतनात वलोहा पेट में तो खवकड़ पांदा हुजन
तोखे छा थियो हुजे? अलाए रगो हे फिरा हुजे मूंखे इहो लॻे ते सोंटी न का लॻी पवंदी हुजे अख में अहिड़ो खणी खणी हुजे अहिड़ी झापड़ मैडम ये सोंटी न हुजे हे हेॾी वॾी झाड़ खणी हुजे ए सोंटी न हुजे हिनखे साउंटो चवंदा हुजनि साउंटो या पाण जहिड़ो सोंटो खणी गॾु घुमंदो साउंटो या धोको धोको या डंडो धोको धोको डंडो धोको हुजे इहो तुंहिंजे लाइ दुको हुजे सम्झंदी हुजे मां तोखे वरी जॾहिं महिल लॻंदो हुजे न हा ख़बर पोइ पवंदी हुजे असां हा अच्छा अॼु त न वरी आयो हुजे हा न आयो हुजे बसि ॾंद कढंदी हुजे सुबुह सां बसि तूं चई ॾंद कढे अॼु सुठी लॻी अॼु कलर इहो कना त पाए अॼु सुठी लॻी हुजी कनात में वरी ही रंग सुठो हुजे असां त फ़क़ीर माण्हू हुजूं असां फकीर माण्हू हुजे पोइ बाक़ी असां छा हुजूं बसि तूं त वरी जनानियुनि वारा सही वेसा हुजे हे पोइ जेको हुजे रंग लस्ती हुजे सभु रंग जेके हुजनि असांजी सूंहं हुजनि सुठो लॻो हुजे चयो हुजे मैं पाण में कोन हुजे टपू पातो हुजे पंहिंजो सामयानो हुजे पंहिंजो पाण खे सिंगार करे बि न वणी त पोइ हिन में मज़ो ॾियो तो खै अखनि में लॻे त पोइ हाणे रात धुल छा कंदा अब हाणे वरी हलंदा हुजो हिकिड़ो सुहिणो कलाम हुजे हिन कलाम खे अवां ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि अचूं त अञा फोन कॉल ते कचहरी करूं वतनात वलोहा राम दिल किथां खड़ाए ढोलिया दिल किथां खड़ाए बोलिया दिल किथां खड़ाए हिकु दफ़ो ॿीहर बा भली कार ॾे हुजो परॾे हुजो साणीअ वासी जित जित हुजो हलो हलो वालेकुम सलाम हुजे ता केरु कहिड़े शहर खां भाउ अदा गोटी का ज्यादा मेहरबानी ॻाल्हायां थो साईं छाल हुजे दा ख़ुशि चाक चङो भलो वॾी महिरबानी लख कुर्बा मां यादि कयो हुजे घोटकी खाऊं असां हर टाइम तव्हांखे यादि कंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम सवेर सां इंतज़ारु हूंदो आहे तव्हां ख़ुशि आहियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे या जूं मोहबतूं तव्हां ठीकु हुजो अभी भलाई भलाई तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे ख़ुशि सफ़ा अमन अमुन अमुन अवां ॾे भलायूं हुजनि अवां ॾे बि दोस्त राज सभु ठीकु हा शुक्र आहे तव्हां पाण में थोरी मोहबत सां ॻाल्हाईंदा कयो थोरो तेल थी विया हो यार असां आयो घर में हुजो हाणे जनानी हाणे तव्हां असां सां फोन ते ॻाल्हाईंदा हुजो हाणे पोइ घर में मसइलो हुजे तव्हां न ॻाल्हाईंदा हुजो वॾी महिरबानी हुजे पर सभिनी खे सलाम ॾेई छॾींदा हुजो घर जो मसइलो पंहिंजी जॻह ते हुजे अवां दिल खोले फोन कॉल करे सघंदा हुजो अवां सभिनी जे लाइ जीअ में जायूं हुजनि जायूं हा बाक़ी असीं कीअं बि हुजूं पाण में हुजऊं न हा उहो त ॿ ठिकर हूअं ई ठड़कंदा हुजनि पर हीअ ठिकरी हुजे सदाईं ठड़कंदी हुजे ठिकर न हीअ ठिकरी हुजे सदाईं ठक ठक ठिक हाणे ठिक घणो ॻाल्हाए गयो हुजे रमण घणो ॻाल्हाए गयो हुजे हाणे थोरो संभाले ॻाल्हाईंदो हुजे अॼुकल्ह कोयल घटि वधीक तूं ॿोलींदी हुजी या मुंद कोयल जे ॿोलण जी हुजे तूं घणो ॻाल्हाए गयो हुजे हलो हला अबा केरु कहिड़े शहर खां बा मुख्तार डॉक्टर मिला मुख़्तियार पाटण खां सफ़ा दिलि ॾाॾा जो मोबिलियल ते हाणे कब्ज़ो करे वेही रहिया हुजो ॿई भाउ भेण ईअं न हा ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङा भला तूं माना ॾाढो हाणे सिर्फ़ु रुॻो फूकू हणंदो घुमंदो हुजे अबा सभु ख़ैर हुजे न प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे हा वाह 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 नेरनि करे छॾी हुजई हा वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त सभिनी खे सलाम वॾी महिरबानी हुजे बालक बि पंहिंजो हिसो ॻंढींदा हुजनि बालकनि जो बि हिसो बाबा ज़रूरु माना इहा हुननि जी मोहबत हुजे असां सां हुननि जी इहा मोहबत हुजे वराए वराए फोन करे न थकंदा हुजनि इहा माना हुननि जी मोहबत हुजे मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन तन जो सराफन अण तोरियो यगायो हलो
हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते यार की हो जे नडड़ो वालेकुम बार नमस्कार हुजे अदा हैदर तू बि कल्ह खां वठी साईं सुजंदे जेको हुजे न अची पुॼंदो हुजे। शादी करा हाल जिन कुझु आहे हाणे बसि हाणे अंब पियो थो खपाया गाॾो वठो सभु न गाॾे ते अंब वटा रखिया अथमि हाणे अंब पियो खपाया। तूं बाबा तूं वॾो हुनरमंद हुजे हाणे तूं अंब खपाई दुनिया जा ॿिया कम सभु करे छॾिया हुजे हाणे वरी अंब खपाईंदो हुजे। अब अंब में फ़ाइदो आहे न मां अंब वठंदा अचो कचा पाल विझूं था पाल मां पोइ वरी अंब खपायूं था न। बसि राणो बागड़ी ऐं तव्हां ॿई गॾु हुजो बाक़ी असां खां ॿई ज़ोर हुजो भाऊ ॿुधो मुंहिंजे भाउ राणे खे राणो बाबा राणो जेको आहे फाड़वा खपंदो जोही में मां कल वियुसि जो फाड़वा पियो खपाए। भाऊ हैदर जी अदी ए मुंहिंजे भाउ राणे खपे थी त हिकिड़ी खणाईंदा हुजे अंबनि जी त मूंखे त मोकिलींदा हुजो। न बसि राणे खे मां शाम वेंदुसि हुन सां वधीक हवालो कंदासीं। ठीकु हुजे सभिनी खे सलाम सभिनी खे सलाम। नंदन ॾेई छॾींदो हुजे नंदन ॾेई छॾींदो हुजे। पोइ तूं बि न्यापो करे तो छा लाइ न्यापो कयो हुजे त तुंहिंजे भाउ खे ॼाण सही त चयो हुजे तुंहिंजो भाउ लस में हुजे लस में हुजे मोर मोर मुंहिंजो भाउ हुजे ज़ाहिर शेर हेॾे जे त सवा शेर त हो बि हले हले मुंहिंजो भाउ कीअं करे हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा केर कड़े सर खाऊं बशीर अहमद जरदारी काज़ी अहमद खां। छा हाल हुजे दा ठीकु हुजी चङो भलो तबियतूं ॿार ख़ैर अमन प्यार तूं ख़ुशि आहीं? सभु ख़ैर लॻो पियो हुजे मोहबतूं आवाजूं नवाब साहब जो हाल अहवाल ॾींदो हुजी फसल जो हाल अहवाल ॾींदो हुजी गर्मीअ जो हाल अहवाल ॾींदो हुजी। गर्मी टियों ॾींहं खां वठी घटि आहे। वाह वाह हा फसल हींअर वण भला था अचनि। वण भला छा हुजनि गर्मीअ में हर को साणो लॻो पियो न हुजे त मौसम टियों ॾींहं खां हेॾे सही आहे हीर घुली हुजे पर गर्मीअ में माना हर को साणो बि हुजे न न ईअं हे तयारु लॻा पिया नेरनि बेरनि खे वेठा हुजनि मुंहं वांगी थोरो जो बुख ते वाका कंदा हुजनि अब ईअं हुजे हा हा ईअं हुजे। हा हे नेरनि पाणी कयो ॾाढो बनी तां फेरो ॾेई अचे सभु ख़ैर हुजे न ॿियो केरु लॻो पिया अमन प्यार? इहे मोहबतूं बसि जरा ख़ुशि वाजो रहंदा हुजो हमेशह गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। वॾी महिरबानी लख कुर्ब लख कुर्ब हुजनि सोवा जेके माण्हू महिनत वारा हुजनि फसल जो ख़्यालु रखनि वाउणनि जो कमद जो ख़्यालु रखनि वरी नवां नंढा नंढा फसल पोखींदा हुजनि भाॼियुनि जो ख़्यालु कंदा हुजनि पर कल्ह खां वठी वरी 5 रुपया जेको हुजे तेल लथो हुजे त इहा बि वरी कल्ह खां वठी लथो हुजे, 5 रुपया हलो 5 रुपया। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम लाल मदद अदा पंहिंजो ॾिसंदड़नि खे नालो ॿुधाए छॾींदो हुजी। अदा अंसार अली कोसो ॻाल्हाईंदो हुजां गुलशन अदीद कराची खां। ख़ुशि आहियो? ख़ैरा तबियत सही हुजे? सभु ख़ैर लॻो पियो हुजे अवां ठीकु हुजे चङा भला तबियतूं ॿार हुजनि सभु ख़ैर लॻो पियो आहे परेशानी दूर थी वई हुजे अॼु पाणी बायो हुजे बिजली बची वई हुजे राति कल्ह ॾाढो परेशान लॻो पियो हुजे अॼु त माना वरी कमु सेट थी वियो हुजे न। हा हा तव्हांजो ख़ैर आहे 12 बचनि वारा माण्हू परेशान थींदा हुजनि मिठा। हा ईअं त ज़रूरु हुजे ज़ाहिरी ॿियो ॻाल्हि सभु ख़ैर हुजे ख़ुशि हुजो चाक लॻा पिया हुजो ख़ैर लॻो पियो हुजे भेण तुंहिंजी दुआ लॻी पई हुजे त मेरा टीवी हले पियो शो ॾिसूं पिया VIP सभु खां वठी शाम ताईं ॾिसंदा आहियूं होटल ते मज़ो लॻो पियो हूंदो आहे। अॼु हदीद जी मौसम कीअं हुजे? अॼु मौसम नॉर्मल हुजे कुझु गर्मी हुजे माना थधी हुजे राति खां वठी सही हुजे। तो हदीद जे वेझो हुजे या पिपरी में वेठो हुजे? न न हिते हिते सथरी टूल प्लाज़ा हुजे हिते साम्हूं हुजां बसि लिंक रोड ते। पथरी पुल? जी जी पथरी पुल जे वेझो हुजे सफ़ा? हा सथरी टूल प्लाज़ा साम्हूं हुजां माना गगर फाटक ऐं गुलशन अदीद विच में हुजे। हाई साबाद ईअं चवंदो हुजे गगर फाटक मूंखे वञी पोइ हेॾे वरी हदीद ॾे मोकिली मारा चई त मां 12 महीना अची तोसां मिली न सघंदो हुजां। न न अहिड़ी ॻाल्हि न हुजे रबनो वाद मस्तु ई सां मिले सम्झ मूंसां मिलंदो हुजे। हाणे वरी उनखे ॻोल्हा वरी उहो ॿुधाए वरी मां गगर फाटक सां तूं इहो भला छा न मिलणु चाहीं त खणी ॻाल्हि कंदो हुजे यार ॾाहो न न न न अहिड़ी ॻाल्हि न हुजे बाबा जेॾीमहिल बचो होटल तव्हां लाइ खुली पई आहे भेण भाइर लाइ। हा कराची माण्हू वञे त माण्हू हिते वरी लहा वरी वेही त चांहि पाणी पी थक भञी वरी अॻिते कराची शहर वञा वरी। हुकुम बाबा हुकुम ॿाहिरनि जो सभिनी खे सलाम चवंदो हुजे सभिनी खे सलाम वॾी महिरबानी लख कुर्ब हुजनि कराची माण्हू वञो मां त कॾहिं थोरो फेरो ॼाराईंदो हुजां ईअं ॿारनि वांगुरु सदाईं मोह कयो
अज भी तैयार थी वेठी हुजे इनके पीड़ी घुमाईंदो हुजे अहिड़ी तैयार थी वेठी हुजे छा मुझे अहिड़ी तैयार थी वेठी हुजे दिल चंदे पीड़ीअ में घुमाईंदो हुजां पीड़ी में मूंखे छो घुमाईंदो हुजे कहिड़ो तूं वठंदो हुजे हाणे को जेको हुजे जो हाणे मूंखे पीड़ियूं घुमाईंदो हुजे माल माण्हू ॾिसे किस्म किस्म जा लेला छेला डांद वहुड़ा 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 ॾिसंदी हुजां ॾिसंदे हुजे माण्हू घुमे फिरे ॾिसे वाइसे छा अची अची हाणे इहो ॾिसूं वासूं घुमाईंदो हुजे चिड़िया घर भला चिड़िया घर में कड़ी मूंखे पोइ किथे मथो हणंदो हुजां भला चिड़िया घर के होटल में हलंदो हुजे हाँ होटल में अच्छा होटल में हलंदो हुजे को सुठो खाधो खाराईंदो हुजे को रेशम गली वठी हलंदो हुजे चूड़ियूं वठी ॾींदो हुजे मेकअप वठी ॾींदो हुजे तोखे सैंडल वठी ॾींदो ओ हुजे बे कपड़नि जो वॻो वठी ॾींदो हुजे ए हिन सपटार गोड़ो ख़बरूं करे छॾी मुफ़्त जूं ख़बरूं रगो गर्मीअ में ॿाहिरि न निकिरंदी हुजे इहो मुंहुं न रुड़ी वेंदो हुजे हाणे वरी गर्मी में ॿाहिरि न निकिरंदी हुजे हा मुंहुं न रुड़ी वेंदो हुजे हा जिते खीसे जो नुक़सान थींदो हुजे उते मुंहुं त रुड़ंदो हुजे न उहा पोइ चए रामला गर्मी हुजे ॾाढी मुंहिंजो हीअं हे ॿुॾंदो हुजे मुंहिंजो हीअं न ॿुॾंदो हुजे हा पोइ वरी अलाए चवंदो हुजे जो खीसो रुड़ंदो हुजे तॾहिं त वरी मूंखे हाणे वरी सलाहूं न इहो फ़क़्र अॼुकल्ह पाण खे फ़िकर कोन हुजे पर मूंखे इहो हुजे त तोखे गर्मी घणी लॻंदी हुजे पोइ वरी ईअं न हुजे रामला अहिड़ी गर्मी हुजे हीअं ॿुधे तूं छो वठी आयो हुजे मूंखे वरी तोखे न कोन चवंदी हुजे एहसास एहसास न एहसास न कंदो हुजे हिते करण बि न खपंदो हुजे मूंखे वठी हलंदो हुजे को वॻो मूंखे वठी ॾींदो हुजे बाक़ी ईद में ॾींहं घणा हुजनि अञा को 11 खनि ॾींहं हुजनि अञा हा बसि हे बचा हुजनि हा हा पोइ हिकु वॻो त वठी ॾींदो हुजे वॻो त वठी ॾींदो हुजे अहिड़ो न सपिटियो हुजे वंगो वॻो 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 मूं जो वॻो तूं भेड़ एड्रेस सही आहे मूं चल अचे वंगो वठी खाराईंदो जोरो जोरो बसि मूं थोरो हो सम्झो त चवंदी हुजे वंगा खाराईंदो हुजे वंगो वठी ॾींदो हुजे वंगे न छा कंदी हुजां बसि ठीकु आहे कंगो करे छॾींदी हुजे कंगो कंगो बाबा तूं मूंखे भलो वठी ॾींदो हुजे हैं सूंट सूंट रामू हुजे अंधी हुजे बाबा चवंदी हुजे अंधी हुजे चाहे ॾिसंदी हुजे अरे चवड़ी ले हुजे छो छतो कयो हुजे भंडारे मो हाडरा ओ नंढड़े ॿार खे अच्छा माना मां नंढड़ो ॿार हुजे अरे मुंहिंजो बाबलो रामलो अरे मुंहिंजो बाबलो रामलो किचु 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 अरे तल्ला माट लॻंदी हुजे न हा पिटू पिटू विसरी वेंदो हुजे हद ॾाढो अॼु त रामले ते बाबलो रामलो अरे मुंहिंजो बाबलो वठी ॾींदो हुजे वठी ॾींदो त प्यार में अहिड़ो प्यार मां कोॾाणा ॾींदी हुजे हल माना हा बाबला मूंखे वठे मां जबा अंधीअ खे छा थी वियो हुजे सवेल ई भला छॾियांसि वञी हुते इस्पताल में पर पोइ वरी ॾिठो हुजे पर पोइ सम्झो हुजे त नंढड़े ॿार अरे मुंहिंजा बाबला बाबला ख़ुशि न थींदो हुजे अहिड़ो वात मां कड़ी पई हुजे न छो ख़ुशि थींदो हुजे न झड़ हुजे हा ते गड़ी कोॾाणा ॾींदी हुजां हा हितां गड़ी हुजे हेॾे लॻी हुजे वञी हाणे हिन खे वरी हाणे ख़्याल सां खंभड़ियूं न भॼी पवंदी हुजनि हीअं कंदी हुजे वेठी तार ते कपिड़ा सुकाइणा विझी हुजे मां बि चाहींदो हुजां हा त हिकिड़ो त पोइ ब्लड प्रेशर वारो चढ़ी वेंदो हुजे हलो वालेकुम सलाम वाह ख़ैर है वाह केड़ो दोस्त जी कड़े सर का गलाई शुक्र शुक्र तू हाल ठीक है प्रोग्राम तेरा बड़ा अच्छा चलता पे रहा हूं भैया अब किथों फोन किते वे तो सा बड़ा अच्छा प्रोग्राम डेरे कमाल खान बात करता पे डेरे कमाल खान क्यों किथों डेरे कमाल खान ए केड़े जिले चे डेरा कमाल खान ओ डेरा इस्माइल खान हा ब्या खैर भरा ब्या खैर ठीक बैठे वे अल्लाह शुक्र ठीक है मैं को बहु खुशी थी है तै फोन किते मेरा जिगर ठर पिया भरा के बाल करना तुम फोन क्यों आ यार मैं को खुशी थे तै फोन किते उठा बैठे प्रोग्राम देख दे पे वे बल्ला था फोन किते वे गाना केड़ा सुनावा ते को अल्लाह शुक्र को सुना गाना ब्या खैर किवे प्रोग्राम लगदा है तो आकू जी जी ठीक है बड़ी मेहरबानी
बस ये तुसा जा ढेर मेहरबानी मैं के तुसा याद करे दे बढ़िया मोहब्बत बड़ी मेहरबानी ए मैं बहु खुश थी है मैं को बहु खुशी थी है बा वडी मेहरबानी बिरादरी मोहब्बत आवाज जो सभनी वडी खे मेहरबानी सलाम ॾेई छॾींदा हुजो इहे आवाज जो मोहब्बत हुजनि जेका बस सां गॾु सन फोन कॉल कंदा हुजनि असांजो रोह ईअं सम्झंदा हुजो ख़ुशि अहिड़ो थींदो हुजे ॼणो बाग़ फुटी वियो हुजे वडी मेहरबानी है बिरा तुसारी वडी मेहरबानी है मैं बहु एहसान मंदा तुसारा तुसा याद करेंदे वे प्यार करेंदे वे वल फोन भी करेंदे वे ए ना मैं को प्यार नाल हलेंदी है मेरे नाल ना मैं को फोन करेंदी है ना मैं को खावांदी है ना मेरा नाश्ता करवेंदी है एदा मोहब्बत यो चवल जड़ाए मोह मैं को फोन में किवें करा हां किवें फोन करा हलेंदी है प्यार नाल हलेंदी है फोन किवें करा ओ बोल गया वो बैठी मैं था बैठी ओ मथे जो चोरी घटाए ते को ए मुझे मगज ने खराब कर दो सबू साइड हो मुझे में थम ना लगंदो हुजे चई सनी दी हुजे आखे त प्यार नाल नहीं हलेंदी है ये चुड़ैल ए चयो हुजे आखे हो नहीं है चयो हुजे बल मैं क्या सबक चुड़ैल चयो हुजे मैं सबक लिखा खड़ा है क्या भला केड़ा मैं लिखो फजी हो चयो हुजे मैं केड़ा लिखदा खड़ा तेरा कदे भी न चंदो हुजे चुड़ैल न चढ़े विच में तू गडो हुजे मां कथू गनो मैं चुड़ैल डिठी है भला मैं डिठी भी कोनी है ए अगू राधुल बैठी थी मुझो दिमाग न फेराइंदो जाने सुबह जो हुजे न पो वरी समझी विंदो हुजी राधुल तू घणा मथे ते चढ़ नहीं गई वे बात नहीं तो हुजी छा तू मेरे मथे ते चढ़ नहीं गई वे घणा मथे ते चढ़ गईया मथे ते लाण भी मैं कुआमदा ही वाला वे त मथे ते चढ़ी दे खरी दी अब ना हड़ेंदा है अब हियर वरी वक्त थियो जे खबरुन जो तुसा ए खबरा देखो मेहरान टीवी ते वल बरादे दे तू अन्या खोड़ सरे गल करे सु वतना ते वलोहा दिल बऊदा ते ओ वत राम Tira motivi
जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो, पोइ लाड़ हुजे, उतर हुजे, काछो हुजे, अधियूं हुजनि, भेनरूं हुजनि, भाइर हुजनि या नंढड़ा बालकड़ा हुजनि, जेके बि असांखे ॾिसंदा हुजो, हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनीनि खे राम राधा प्रोग्राम में भलीकार हुजे। हा भलीकार त करे छॾियो हुजे, पर अॼुकल्ह हिन सां मां चवां दोलड़ी वॼे त पोइ हीअ वॾी ख़ुशि थिए। हाणे तो करे ईद ते वठी हलूं। राधुला ख़ुशि थी हुजे, बाक़ी तो छा कयो हुजे? तारनि जी छांव में लाडो हुजे, हीअ कार हुजे, हैं? तूं बि हीअ कार हुजे, जो हुजे न हुजे न, नानो छा खाईंदो, वात पटो हुजे सीरो, तूं बि माना घटि थोरी हुजी। तूं मूंखे छो ॾिसी, को एॾो भलो हुजां छा, मूंखे बि एॾो भलो हुजां, तूं मूंखे चिता ॾिस को तोखे ॾिठो वात में कोई डंडे जी मुठी विझी छॾींदो हुजे तोखे, तोखे ॾिठो हुजे, न तोखे ख्वाब में आयो हुजे त मां हीअं कंदो हुजां, ॾिठो ॾंद हुजे कढंदी हुजे, ठहंदी हुजे। तूं वरी माना जेको हुजे न थोरो थोरो हिननि सां मिलंदो हुजे, हा मां मिलंदो हुजां, नक में, चप में, हा माना थोरो थोरो तूं ॾाॾनि सां मिलंदो हुजे। पोइ अलाए त छाजे करे इहा ख़बर वरी मूंखे न हुजे। तोखे न सॼे सवाद जे मुंहिंजे एतिरो अर्सो गॾु रही तोखे ख़बर न पई हुजे। ॾाॾनि सां तो जो मुंहुं छो मिले? हलो हलो हलो, अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां अदा? हलो बस अदो लॻे वॾी थो त महिरबानी अदा तव्हां जेको हुजे शामिल थी गया हुजो, पर वरी कोशिशि कंदा हुजो कि नहीं साईं राब्तो थी वेंदो हुजे त हाले वाल थींदो हुजे। सो असां सभु रंग में, सभु कल्चर में, सॼे अंदाज़ में असां पूरा हुजूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केरु कहिड़े शहर खां? कंदो बागो शहर का इम्तियाज़ अली खासकेली। छा हाल हुजे दा? ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजो? अल्लाह ख़ैर सब सही है, तू ॿुधाए? सभु ख़ैरु हुजे, टंडो बागो ठीकु हुजे? कंदो बागो कांचो 100 ग्राम किरास हुजे। वाह 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 वाह, सभिनी खे सलाम चवंदा हुजो। मुंद मौसम कीअं हुजे? मौसम तमाम फसकिला वीआईपी हवा थधी थधी लगी पई है। हवा खुली हुजे, इन जे करे मौसम बहितर थी हुजे, ईअं न बराड़ी में? जी हाँ, तमाम फसकिला मौसम लगी पई है। हा बाबा, हे मेहरान टीवी ऐं हिन प्रोग्राम जा रंग अवां ॾिसंदा हुजो, पसंदि ईंदा हुजनि। हाँ तमाम बेहतरीन पसंद, तमाम बेहतरीन फसकिला वीआईपी तमाम बेहतरीन। वाह वाह, अवां बाक़ाइदे प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, वरी टाइम ते वरी फोन जो इहो नंबर मिलाए फोन कॉल कंदा हुजो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। रोज़ छंछर आंचर जो इंतज़ार कंदा आहियूं, फोन ते राब्तो करी। बाक़ाइदे अवां हिन प्रोग्राम जो हिसो हुजो, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हुजे। ऐं अवां जूं इहे मोहबतूं जेके हुजनि, इहे सीने में सांढण जहिड़ियूं हुजनि। भाउ जी जी जी, वॾी महिरबानी, लख थोरा अदा, सभिनी खे लख सलाम थोरा। ॾेई छॾींदा हुजो अदा, वॾी महिरबानी अवां जी। सो इहे जेके फोन कॉलर हुजनि असांजा, उहे तमामु ॾाढा हिकिड़ा ॾाहा ऐं बाक़ाइदे ट्रेम कढी करे वेही प्रोग्राम खे ॾिसंदा हुजनि ऐं उन में शामिल थींदा हुजनि, शरीक थींदा हुजनि। पर अवां जेके बि हुजो, इहे पिड़ीअ में वेंदा हुजो त गर्मी ॾाढी लॻी पई हुजे, पाणी पाण सां खणी ऐं बालकनि खे पिड़ीअ में न वठी वेंदा हुजो। अॼुकल्ह गर्मी लॻी पई हुजे जाम, पोइ इहो चवंदा हुआ जानवर या गाई बूटी आहे, इहो थोरो गर्मीअ में अञा उहो तेज़ थींदो हुजे। हा सो हिन जे करे पंहिंजे बालकड़नि जो ख़्यालु लाज़मी रखंदा हुजो ऐं पाण सां गॾु पाणी लाज़मी रखंदा हुजो, गर्मी खां पाण खे बचाईंदा हुजो। कोशिशि इहा कंदा हुजो कि शाम जे पहर में वेंदा हुजो। सो हिनखे हाणे शहर जो माण्हू त चवे त भाउ असां इहो ढगो वरितो हुजे, असां हे वरितो हुजे, पर जेको मालवंद माण्हू हुजे उनखे ख़बर हुजे त इहो ढगो जा डांस जेको हुजे उहो कतरी कीअं हणे, लत कीअं हणे, या वरी उनखे कावड़ कीअं ईंदी हुजे, ऐं उन्हनि खां बचाव जेको हुजे उहो कीअं थींदो हुजे, उहो वरी ॾाहे खे ख़बर हुजे। सो उहे जेका जेके चवंदा आहिनि जेके ॼणी न से निपाइनि, इहा उन्हनि खे ख़बर हुजे। पर कासाईअ जी त वरी पंहिंजी कार हुजे, उन ते त हूअं ई पोयो चवंदा गाई बूटी तती वतंदी हुजे, त कासाई खे त वरी ख़बर हुजे त करिणो छा हुजे जानवर सां, हिकिड़ो त उनजो हिकिड़ो पंहिंजो हुजे। पर जेके अवां पंहिंजे कम जी, पंहिंजे हुनर जी ऐं पंहिंजे ॾाहाप जी ख़बर हुजे। हा उन पर वरी जेके छेला ऐं लेला हुजनि भाई, इहे बि वॾा तेज़ हुजनि, इन्हनि खे सिंग हुजनि, इहे बि हीअं करे हीअं जो हीअं कतरी हणनि न त राधुलीअ खे मारे वेंदा हुजनि। सो वाह, हीअ बि ईअं कंदी हुजे वेही वेही वेही। तूं छा रगो बनायो
ॾिठो हुजे मूं ख्वाब न राति तूं निंड में को ख्वाब ॾिठो हुजे के राधुलीअ खे हे कतरी लॻी हुजे राधुल हीअं थी वई हुजे राधुल हूअं थी वई हुजे अहिड़ो अब सुगुनी वारो हे ख़बरूं न कंदो हुजे पंहिंजे वात मां तूं बि हीअं कंदी हुजे त मूंखे बि ईअं लॻो हुजे त ॼण में ॿकर कतरी ईअं हाणे इन जे करे मूंखे ईअं लॻे हींअर त मूंखे तूं ईअं लॻो सच में हींअर हिते सिंग पराए छॾियो त हीअं करे छॾियो त हे कयो हुजे मूंखे ईअं लॻो ॼण मोॾो ॿकर आयो हुजे हा मोॾो हलो सो हाणे भला वरी कलाम ॾिसंदा हुजूं त मैडम में हींअर सफ़ा तारा फेराए बीठी हुजे त हाणे कलाम हा कलाम हलाईंदो हुजे हा कलाम हलाईंदा हुजूं छा को असले दुकान ते वेठी हुजी त जल्दी कर असले गिराक करे पोइ तूं बस एॾी दुकान खोलींदो हुजे एॾी तकड़ कंदी हुजे काॾे वञणो हुजे तूं सां छो मिलाईंदो हुजे छा थियो हुजे भाई न ईअं सफ़ा ठूठ हीअं मूंसां छो मिलाए हुजे सॉरी पासो कंदो हुजे पासो हेठूं ठूं मूंसां न मिलाईंदो सॉरी असांखे एतिरी जाइ ॾियो त दूरबीनीअ में बीहंदा हुजूं इहो कतरी हई हुजे बस न न इहो इहा कतरी हाणे त हई हुजे लेले वारी इहा हई हुजे लेले वारो कमु कयो अथई पर मैडम माफ़ कजांइ असां माण्हू अहिड़ा पोइ इन जे करे वरी असां छॾे ॾींदा हुजूं न त शोभा हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे गाने ॾांहुं हलंदा हुजूं गानो अहिड़ो भलो हुजे हिकिड़ी गर्मी हुजे हिन गर्मी वरी गाना भला माण्हू हलाइनि त ॾिसंदड़नि ते माना ईअं सम्झो त छंडो पइजी वेंदो हुजे सो इहे हिकिड़ो ज़बरदस्त जेको हुजे महिराण स्टूडियो जी पेशकश हुजे इहा मां ॾिसंदा हुजूं उन खां पोइ वापसि अचूं पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं हे छंछर आचर जो जेको ॾींहुं हुजे छंछर आचर जेको हुजे मोकल जो त ॾींहुं हुजे पर माण्हू वटि खोड़ सारा कम हुजनि जेके महिनत कंदा हुजनि मज़दूरी कंदा हुजनि बालक हुजनि उहे वरी पंहिंजे घर में वेही वरी जेको हुजे हुनर बि सिखंदा हुजनि या किथे सिखण लाइ वेंदा हुजनि त सो हुनर सिखण बि ज़रूरी हुजे तालीम पढ़ाइण बि ज़रूरी हुजे पर घर जो जेको कमु हुजे उन में बि हथु वंडराइण बि ज़रूरी हुजे सो जेके बालक हुजनि उहे पंहिंजे वालदेन जो हथु ज़रूरु वंडराईंदा हुजनि हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां सर सोनो खान आलमानी का अहमद आलमानी ॻाल्हायां थो रामू साहब कड़ाई में ख़ुशि आहियो ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां कीअं हुजो ठीकु ठाक हुजो प्रोग्राम असांखे सभु तमामु सुठे मज़े में इहे अवां जा कुर्ब हुजनि अवां जूं मोहबत हुजनि अदा ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो हा पंहिंजे उतार जो प्रोग्राम ॿुधो पिया तमामु इंजॉय पिया कयूं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे अदी अदा इहो कहिड़े शहर खां फोन कई हुजे सोनो खान आलमानी अलॻि टंडो मोहम्मद खान खां था टंडो मोहम्मद खान लॻो ॿियो ख़ैरु हुजे सभु ठीकु हुजे टंडो मोहम्मद खान ठीकु हुजे प्यार मस्तु लॻो पियो हुजे बाबा हा मुंद मौसम सही हुजे तमामु बहितरीनु पंहिंजे फसल में पंहिंजे औकात में वेठा आहियूं प्रोग्राम तव्हांजो ॿुधूं पिया ॾिसूं पिया तव्हांखे इंजॉय पिया कयूं वाह 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 भला हे टंडो मोहम्मद खान वारी पिड़ी कॾहिं लॻंदी हुजे इहो त ॿुधाईंदो हुजे पिड़ी अॼु लॻी पई आहे सर अॼु पिड़ी लॻी पिया चर्च अॼु लॻी पिया असांजा वापारी विया आहिनि आलमानी तमामु घणा इहा घणा ॾींहं हले इहा हाणे जेको आहे हींअर त अॼु कॾहिं लॻंदी आहे अचर ते पोइ वरी जेको 7 खां वठी 10 12 ताईं लॻी पई हूंदी 7 खां वठी माना 7 खां वठी वरी पोइ यकी लॻी पई हुजे हा ॿियो जेको अचर ईंदो इन खां पोइ यको लॻो पियो हूंदो ईद ताईं
बस ता को ले लो छेलो खणी विया हो जो पड़ी ते जा ने हा ता छेला असां हिते खपाया हिते ॿाहिरि कीअं हुजे अघु घणे में खपाया हुजनि असां बि छेला जहिड़े माल कहिड़ो मिले हर माह 2-3 हुजनि चवंदा 2-3 रामण लेला वठी ॾींदो हुजी त मूंखे वठणा हुजनि हिन जे करे सोतो कराए ॾींदो हुजे अदा हलिया अचनि ते सटका असां वठी ॾींदासीं बिल्कुलु ज़रूर 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 अचां त पोइ थोरो पाण में ॻाल्हाए वठूं 2-3 लेला खपंदा हुजनि भाउ भले भले तव्हांखे दोस्तनि सलाम कोन ॾियो दोस्तनि खे सलाम ॾेई छॾींदा हुजो अदा उस्मान अलमणी अमजद अलमणी तव्हां सलाम कंदा वालेकुम सलाम असांजा वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी कुर्बा वाजा मोहब्बत वाजो जिन जिन भी असांखे ॾिठो हुजे उन्हनि सभिनीनि जी महिरबानी हुजे उन्हनि सभिनी जा कुर्ब हुजनि अब जिते जिते हुजो पर हे मुंद मौसम हुजे हींअर बि सुबुह जो वञी चकर ॾेई आया हुजनि त थोरो पिड़ीअ जो माहौल ॾिसूं त वरी पोइ थोरो घणो मिड़े ठा ठूह करे मिड़े ईदड़ीअ जे रंग में शामिल थियूं तोखे चयो हुजे मूं त रामण को न को वठी रखंदो हुजे छा वठी रखंदो को लेलो को छेलो को नंढो को ढोर उनखे पाले पाले सांडे सांडे वॾो करूं त हींअर उहो 5-6 लखनि में न खपंदो हुजे त हिनखे पालण में पूरो हुजां बेकाट हिन जा ई ख़तम न थींदा हाणे वरी मथां ॿिए साॻी ॻाल्हि ॿी ॻाल्हि ई न हुजे हीअ हुजे बसि हाणे पंहिंजे माइटनि में थी हुजे पोइ धूड़ फकींदो हुजे उते तूं वरी पोइ मथो ख़राब न कंदो हुजे उहा वरी उते छा हसी पसी में मूंखे वॾी चिड़ लॻंदी हुजे तोखे चिड़ लॻे फिर लॻो इहा हुजे हाई शाबाश किथां भॼी न मोर हुजे किथां भॼी न पवंदी हुजे त वरी ठहराइण में ॾोकड़ लॻंदा हुजे मूंखे धक लॻी गयो हुजे पोइ वरी हुजे मूं धक लॻो हुजे मूंखे पोइ लॻी वयूं हुजे थोरो हिन में हाणे सिधो थी वेंदो हुजे लेवल में पोइ तॾहिं चयो त हाणे घणो हीअं न कर किथां भॼी न पवंदी हुजे बसि पोइ इहे लॻे हुजे हिते ॾिसे कोन अंधा हिकिड़ो घर में लॻे पई हुजे माण्हू खे कुझु थी पवंदो हुजे किरी पवंदो हुजे तूं कहिड़ो त मूंखे ॾट करे घुराईंदो हुजे कहिड़ो फ़र्क़ु पए हाणे लॻे त कहिड़ो थी पियो हुजे थोरो ॾिसंदो हुजे ॾिसंदो हुजे थोरो वॾो थींदो हुजे त ख़बर पवंदी हुजे हिन मां किथे ख़बर ई न पई हुजे अञा रोड नक जहिड़ो थींदो हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा गोट बागे खान सहानी काठे अब्दुल नबी सहानी चाल हुजे दा ठीकु हुजी चङो भलो अल्लाह जी महिरबानी आहे तव्हां कुझु वठी राता कुता ख़ैरियत सभु ख़ैर लॻो पियो हुजे दा ठीकु हुजां तव्हां ठीकु हुजो जी जी बिल्कुलु अल्लाह जी महिरबानी आहे असां बि ख़ुशि आहियूं ख़ैरियत कासे जी दुआऊं लॻी पियूं हुजनि ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो भा ॿियो ख़ैरियत हिकिड़ो गीत ॿुधाईंदो जेके पंहिंजा सिंधी मुल्क खां ॿार आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो गीत पेश कजो ज़रूर ज़रूर पर कासे जी मौसम कीअं हुजे हींअर मुंद कीअं हुजे कासे जी हा थोरी थोरी गरम हुजे सही माना थोरी थोरी गरम आहे मुंद पोइ त को फसल बसल पोखो हींअर न हींअर अञा कोन पोखियोसीं कती में पोखींदासीं कती में थोरो माना महीने ॿिनि खां पोइ माना इहो मींहुं पवंदो हुजे पोइ पोखींदा हुजो जी 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 पोइ त छा पोखो कहिड़ो फसल पोखो पोइ जोर पोखो बाजर पोखो गुआरा जोरा माना मुंगा ऐं ॿिया बि फसल आहिनि उहे पोखींदा आहियूं भला इहो कासे जो हुनुर हलंदो हुजे अञा इहो वाण वटण इहो जेको टोपूं ठाहिण जी जी बिल्कुलु उते वाण आहिनि जेके खचनि खे वाणींदा आहिनि उहो बि हुनर हले पियो टोपियूं आहिनि ऐं उन खां सवाइ गज आहिनि या ॿिया आहिनि उहो हुनर बि हले पियो पोइ हींअर भला अव्हां जे इलाइक़े में कांउ थींदो हुजे वधि खां वधि जा इहो छा मां वाण ठाहो हाणे न हाणे त माना कुझु आहिनि न बोर बची आहे बोरिंगूं बची आहे इहो माना ईअं वाई पवंदी आहे टंडोरनि खां उते त बोरूं आहिनि उते फसल आहिनि माना सोलरनि ते हा न इहो कांउ हींअर थींदो हुजे जाम कांउ जी 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 वाण छा मां ठहे कांउ मां वाण पीस जबल मां आणींदा आहिनि उन मां ठाहींदा आहिनि पीस मां जबर उहो कुटे जेको हथोड़े सां कुटे कुटे उनखे बि माना पुछाए पोइ वठी तॾियूं बि तौरियूं पोइ मां ठहंदा आहिनि ऐं वाण पोइ मां
ऐं राधुलीअ खे मूंखे इहो हुनर सिखणो हुजे सो अदा पोइ भी त सही अदा पोइ इहो अञा हथोड़े सां उनखे कुटनि जा अञा हाणे का मशीन बसीन आई हुजे न न मशीन कोन्हे हथ सां कुटी न अञा मना अञा सागो मना इहो हुनर हुजे अबे ॾाढे यारो साॻियो। धिरणी ते माना उनखे माना त वठी न खणी ते ऐं हथ सां वठी न उनखे वो दा राधुलीअ खे मूंखे इहो हुनर सिखणो हुजे पोइ हिते असांखे इहो करणो हुजे इहो त यार असांखे तूं को दॿ लाईंदो जॾहिं बचो अची अचे तव्हां चओ बिल्कुलु बिल्कुलु बसि सही हुजे सभिनी कासे वारनि खे सागो सलाम हुनर सिखी वियो हुजे वॾी महिरबानी हाणे अदा मूंखे ई राधुल खे जेको हुजे वाण वटण जो हुनर सेखारींदा हुजो हाणे तूं इहो वाण ई त वटींदा हुजे ॿियो छा कंदा हुजो तूं न, छॾ न, इहो वाण त इहो- वटणो हुजे ॿियो छा हुजे इहो सो पुछे त हथोड़ो जेको हुजे हथ सां हलाइणो हुजे या मशीन ते मथां मशीन बसीन हुजे तुंहिंजा हथ महिनत मना हा, घटि। घटि थींदी हुजे इहो- तुंहिंजो फसाईंदो हुजे मूंखे ए उते वेचारी वॾड़ियूं उते वेही इहो कुटी न तुंहिंजे हॾ गुॾनि में छा भला को हॾनि में को उन्हनि खे बि सलाम हुजे ऐं तोखे हा तोखे बि सलाम हुजे हाणे असां बि पंहिंजे फन में पंहिंजे किरदार में पंहिंजे कम में बीठा हुजूं जो हाल हुजे सो पे सपरिया तो नाल तूं बि हे तॾियूं बॾियूं ठाहींदी हुजे को वाण वटींदी हुजे हीअं वाण हर वटींदी कंहिंजो हुजे पंहिंजो जेको हुजे उहो हुनर हुजे हर कंहिंजो पंहिंजो फन हुजे जेको जेका शइ जेका हुजे ॼाणींदो हुजे उहा ई कंदो हुजे चवंदा हुजनि जेको ॼाणींदो हुजे सो ई निभाईंदो हुजे जंहिंजो वाण वठण जो हुनर हुजे त उहो उन्हनि खे ख़बर हुजे जंहिंजो वरी जेको हुजे ॻाइण जो हुनर हुजे उहो वरी उनखे ख़बर हुजे तुंहिंजो हुजे। जंहिंजो वॼाइण जो हुनर हुजे उनखे वरी उहा ई ख़बर हुजे जंहिंजो अजरक ठाहिण जो हुनर हुजे त उनखे उहा ई ख़बर हुजे असांजो वरी हिते पंहिंजो हुनर हुजे त असांखे उहा ई ख़बर हुजे न हाज़े तुंहिंजी आवाज़ वारी मशीन कमाल हुजे है ना हैं? हाज़े तुंहिंजी आवाज़ वारी मशीन हाणे कमाल इहा हुजे मुंहिंजी मशीन न हुजे हाँ? इहा मशीन न हुजे मुंहिंजो वात हुजे ख़बरूं हुजनि रूह जी ॻाल्हि करी हुजे मूंखां दिल जी ॻाल्हि करी मूंखां वरी पुछनि बा तुंहिंजी जनानी हवात में मशीन हुजे सा एॾो ॻाल्हाए वेंदी हुजे मूं चयो न बा इन जो काकड़ो ई पंहिंजो हुजे काकड़े जी ॻाल्हि न हुजे हा हिन जो काकड़ो दिमाग़ जी ॻाल्हि हुजे पंहिंजे दिमाग़ सां सोच वीचार करे पोइ ॻाल्हाईंदी मूं हुजे चयो बा इन जो दिमाग़ में काकड़ो लॻल हुजे ने दिमाग़ में काकड़ो लॻल हुजे फन हुजे चरिया फन हुजे तोखे कहिड़ी ख़बर हुजे हो तोखे कहिड़ी ख़बर हुजे बुंडी मुहांडा तोखे कहिड़ी ख़बर तोट हुजे वॾा हुनर हुजे मैडम ॻाल्हाइण जो वात हणण जो तोट वॾो हुनर हुजे बसि हाणे ॿाहुनि खे छॾींदी हुजे त भॼी न पवंदियूं हुजनि इहो रावण तूं इहो मूंखे ईअं न चवंदो हुजे छो ईअं चई चई त मुंहिंजी इहा घणी माना जेका हुजे हैरत तो इहा ख़तमु करे छॾी हुजे हा ख़तमु करे छॾ अब हाणे वरी अवां हिकिड़ो गानड़ो हुजे सो इहो गानो अवां ॾिसंदा हुजो अॼो के हिन प्रोग्राम में अॼु आचर जो ॾींहुं हुजे सो हाणे माण्हू त चवनि बा अॼु मुंद थधी हुजे हवा घुली हुजे पर किथे किथे त बा गर्मी बि जाम हुजे राति त ठरंदी हुजे पर ॾींहुं गरम हुजे सो हाणे वरी राति जी ऐं चंड जी अहिड़ी का ॻाल्हि करूं वाह वाह ए चंद्र पिरिया खां आओ पुछी छा तोखे निंड बि ईंदी आ सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं राम कॾहिं मुंहिंजे अङण ते ईंदे खोल ॿुधा त सही जेके वादा कया वे यार ॿुधा त सही दोस्त ॿुधा त सही कॾहिं मुंहिंजे अङण ते ईंदे अवा हिकु दफ़ो ॿीहर भली कार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं रामू राधा जा रंग यकीन ईंदा हुजनि अव्हांखे पसंदि ऐं पोइ कराची खां कारूंझर ताईं कारूंझर खां कसमोर ताईं ऐं कसमोर खां कश्मीर ताईं
सभु इहे असांखे ॾिसंदड़ ॾेह परॾेह में ऐं वेंदे असांजे पंजाब खां पोइ जितां किथां असांखे सभु अवां फ़ोन कॉल कंदा हुजो। सच पुछो त अवांजा इहे वॾा वड़ हुजनि, इहे अवां जूं मोहबतूं हुजनि, प्रोग्राम खे पसंदि करे हाल वाल बि ॾींदा हुजो। पर उन सां गॾोगॾु हे गुज़िरियल हफ़्ते वरी विच में बाक़ी ॾींहं में जेको एवार्ड मिलिया हुजनि भलनि भलनि जेके फनकारनि खे अदाकारनि खे। हलो 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 हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? बाबा शहर सगिन खां। साॻियुनि खां नालो ॿुधाईंदो हुजे। नालो अब्दुल गफूर हुजे। अब्दुल गफूर जे ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजे? अल्लाह अल्लाह जा सारा तोरे बि ख़ैर हुजे। असां त हमेशा मालिक साईं ख़ैरु कयो हुजे, हमारे ख़ैरु हुजे। हुजे ख़ैर हुजे। राधा ॾे बि ख़ैर हुजे। हा हुन ॾे बि ख़ैरु हुजे। हलो हलो ख़ैर। असांखे कलाम ॿुधाइजो। हा हा कलाम ज़रूरु। अवां कीअं हुजो, ठीकु हुजो? हा सॻियूं ठीकु हुजनि, सॻियुनि वारा सभु ठीकु हुजनि। अल्लाह अल्लाह सगिन वारा सभु ठीकु आहिनि। भला इहो सॻियुनि जो नालो कीअं पियो हुजे हिन ॻोठ ते? बसि इहो सगिन जो पुराणो नालो आहे यार, असांखे बि कोन्हे को यादगिरो। यार इहो त पुछा करे मूंखे वरी पोइ ॿीहर फ़ोन कॉल करे मूंखे ॿुधाईंदो हुजी। बसि पोइ हाणे सॻियूं मशहूरु हुयूं अलाए छा हुयूं, माना ईअं असांखे बि कोन्हे का एतिरो यादगिरो। घणे अरसे खां सॻियुनि में रही? छा करे पोइ ॿुधाईंदो हुजे। अदा अदा घणे अरसे खां रही ते सॻियुनि में? सगिन में त घणे अरसे खां रहो। एॾा भागत बि सगिन में घणे अरसे खां पोइ एॾा भागत वेठा हुजनि, भागत। एॾे भागत हिकिड़ी मुंहिंजी मां बि सॼल हुजे, उहा बि मूंखे भाया ते ॾिसंदी हुजे। न पर हुन त खणी चयो हुजे, पर तो बि मां जो वरितो हुजेसि। सगिन जो नालो कीअं पियो हुजे जे यादि न हुजे। हाणे तोखे छा थियो हुजे? अरे अरे बाबा चवंदा हुजनि त पोइ पंधु करे पंहिंजो पाण खे सेट कंदा हुजो, ख़ामोशी अख़्तियार करे। सो इन जे करे त अधे न टीवीअ जो आवाज़ु घटि करो हुजे, न वरी हाल वाल। पोइ इन करे पुछो मां सॻियुनि में त रहंदो हुजी। सॻियूं दरिया जे कंधीअ ते हुजनि, सिंधू दरिया जे सॻियुनि जे पासे खां वरी पुल हुजे जिथां खां माण्हू वरी लाड़काणे वञे। वरी मां बि ख़बर हुजे सॻो नालो कीअं पियो हुजे। तारीख़ी इहो हिकिड़ो दरिया जे कंधीअ ते रहंदड़ जे करे ॻाल्हि हुजे। हाणे ओ हुतर रहे उनखे ख़बर न हुजे यार, यादगिरी न हुजे। हा असांखे वॾनि खे बि ख़बर न हुजे। हवा वॾनि खे छा, अवां पाण पंहिंजे इलाइक़े जो हाल अहवाल, उनजी तारीख़ किताब पढ़ो, कचहरियूं करो, हिन प्रोग्राम में शामिल थियो। अवां सॻियुनि वारा त बाबा दरिया जे कंधे ते वेठा रखण जेका हुजे अवांखे लाज़मी खपंदी हुजे। जो किथे अवां वेंदा हुजो, जेकॾहिं अवां खां को सवाल कंदो हुजे, उते अवां जेकॾहिं जवाब अहिड़ो ॾींदा हुजो अण ढंगो, त पोइ सम्झंदा हुजो, चवंदा हुजनि यार हिन बाक़ी हा ज़िंदगी आंधी किथे हुजे। सो भाउ इहो वरी इहो पुछोसि त एॾा सॻियूं घुमी आया हुजो। असां बाबा इहो घुम वरी जे कंडियारे वञूं त माई बहलाणी बि हुजे, उते वरी ॾिसो कंडियारे खां पासे में हिते ॾिसो वरी हिते चवंदा हुआ उन वक़्तु जंग लॻी हुजे त उहे निशान अञा मौजूदु आहिनि, पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो सलामकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? अदा नालो पंहिंजो? ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजे, चङो भलो? सभु ख़ैरु, तयारु लॻो पियो हुजे। अवां बि तयारु हुजो, ॻोठ राज सभु ठीकु हुजे। हा हा सभु ख़ैरु हुजे, सभिनी खे सलाम ॾींदो हुजे। लख कुर्ब मोहबतूं अवां जूं। घटि न कंदा हुजनि, भले ॾिसंदा हुजनि। फोन करे आवाज़ हलंदो हुजे, उनमें वरी कचारी सही न थींदी हुजे। भले तव्हां टीवीअ खे फोन कॉल कंदा हुजो त टीवी जो आवाज़ थोरो घटि कंदा हुजो। उनखां पोइ असांखे फोन कॉल कंदा हुजो त पंहिंजी कचारी सही माना में थी सघंदी हुजे। पर असल में इहो हुजे त अवां हिकिड़ी ॻाल्हि भली हुजे त अवां असांखे ॿुधाईंदा हुजो त महिराण टीवीअ असां ॾिसंदा हुजूं, प्रोग्राम रामू राधा ॾिसंदा हुजूं, उनखे असां फुल आवाज़ ॾेई वेही ॾिसंदा हुजूं। सो इहा त बिल्कुलु इहो अव्हां जो हक़ु हुजे, इहो अव्हां हक़ु अदा कंदा हुजो। इन करे शाबास हुजे अव्हांखे, शाबास शाबास। सो इन करे अव्हांखे शाबास। पर ॿी ॻाल्हि वरी रही हुजे त
दरिया जे कंधीअ ते जेके रहंदड़ माण्हू हुजनि न बा उन्हनि खे इहा सभु ख़बर हुजे त मच्छी कहिड़ी हुजे, दरिया में अॻु कहिड़ी हुजे, हाणे कहिड़ी हुजे, दरावड़नि जो दौरु कहिड़ो हुजे, हिन इलाइक़े जा फ़क़ीर फुकरा असुल कहिड़ा हुजनि। हाणे किथे वेंदा हुजो चवंदा आहियूं अदा हिते उहे माण्हू हाणे न हुजनि, हिते ॿाहिरियो माण्हू अचे रहियो हुजे यार, उहा हाणे किर्त न रही हुजे। पर उन्हनि माण्हुनि खे इहा ख़बर पवंदी हुजे त कहिड़ी मुंद में जेको हुजे छा थींदो हुजे, हीअ जेकॾहिं हवा लॻंदी हुजे त इन सां जेको हुजे कहिड़ो फ़र्क़ु थींदो हुजे, ऐं जेके असुल जेके रहाकू हुजनि उन्हनि खे इहा ॼाण हुजे। शोभा असुल जेके रहाकू हुजनि न उन्हनि खे उन इलाइक़े जी मुंद जी, फसल पोखण जी, जिन्स पोखण जी, वण पोखण जी उहा सॼी ख़बर हुजे, ख़बर पइजी वेंदी हुजे त हाणे छा थींदो, कहिड़ी मुंद मुंद। सो इहा ॾाह जी निशानी हुजे, सिंध जा माण्हू हूअं ई ॾाह हुजनि, सदा इहे ॾाह बि थी सघंदा हुजो, रुगो पाण में सहूर पैदा कंदा। हा पर तूं जे ॾाही थी पवंदी हुजे त मुंहिंजे मथे जो मोड़ थी पवंदो, ख़बर न हुजे राधुल केॾी ॾाही हुजे, ॾाही केॾी हुजे, केॾी ॾाही हुजे तोखे ख़बर ई न हुजे, कीअं ख़बर पवंदी हुजे, तोखे कहिड़ी ख़बर हुजे कीअं पवंदी, राधुल ॾाही हुजे, कीअं ख़बर पवंदी हुजे, हाणे तूं मन खे जेको हुजे न ॼाणींदो हुजे, सॼी ॻाल्हि हुजे माण्हू खे मन जी माना मन खे सुञाणींदो हुजे, हाणे मन खे मन खे तूं सुञाणे वञी त माना सम्झ सभु कुझु करे गयो हुजे, हाणे मन खे हाणे आऊं मन खे सुञाणे आऊं को धागा कोन वटींदो हुजां जो हाणे आऊं मन खे सुञाणींदो हुजां त पोइ हिनखे हेॾा साल थिया हुजनि ॻाल्हाईंदे वात हाणे तुंहिंजी ॻाल्हि अञा ताईं मूंखे सम्झ में न आई हुजे, हाणे वरी अञा मन खे सम्झंदो हुजां, घणे वालो बि हुजे, छा कपिड़े जो माप कंदी हुजे त छा त हीअ माप करे वॾी ग़लती थी गई हुजे, हा हा तोखां रुगो 8-10 वॻा वठी जेको हुजे खपाईंदी हुजे तॾहिं बि हींअर मुंहिंजी दड़ी थी वेंदी हुजे, हल पुनल तूं खपाईंदी न हुजीं पाण वेही हिनखे पछाड़ी ॿियो त ठहियो पर कैंची सां कटे इहे जेके एल्फी हणी चंबड़ाए चई मां पाण पाईंदी हुजां भले सिलाई खे, इहा सॼी ज़िंदगी राधुल कपिड़ो खपायो हुजे, मेकअप खपायो हुजे, चूड़ियूं खपायूं हुजनि, उन टाइम ते राधुल जे ले लॻी पई हलो ठठ हुजनि। हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दा? मां कामरान साणी पियो ॻाल्हायां दादू शहर खां। कामरान साणी दादू शहर खां दा। दादूअ जी मुंद जी मौसम कहिड़ी हुजे? दादू जी मुंद जी मौसम गर्मी लॻी पई आहे ॾाढी। वाह वाह दादू जा माण्हू ठीकु हुजनि? जी जी दादू जा माण्हू ठीकु हुजनि सफ़ा। वाह वाह सभिनी दादू वारनि खे सलाम चवंदो हुजे। महिरबानी कुर्ब मोहबतूं अवां जूं लख कुर्ब जो अवां दादू मां हिन गर्मीअ मां अहिड़े हाल अहवाल में शामिल थी शरीक थी फोन कॉल कई हुजे, अवां जा वॾा वड़ सो अॼोकी रिहाण पहुती हुजे पंहिंजी पुॼाणीअ ते। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं, ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या अचे रामो इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजो। सो वरी ईंदड़ हफ़्ते कुझु मिड़े रंग ईद ॾांहुं वेंदा हुजनि त ईद जी या जेका हुजे बाज़ार हुजे ॾिसूं त पोइ उहा कीअं लॻंदी हुजे, के माल केतिरो महांगो हुजे पर ॻाल्हि कंदो हुजां त बाबा जेके एवार्ड मिलिया हुजनि हींअर गायकनि खे इहे ॾाढा भला एवार्ड मिलिया हुजनि सो उन्हनि जो हक़ बि हुजे। सो असांजे सिंध जी लोक फनकारा यकतारे चपड़े जी जेका फनकारा हुजे उहा ताज मस्तानी उनखे बि एवार्ड मिलियो हुजे सो उन्हनि खे बि मुबारक, हा सो उन्हनि खे बि मुबारक हुजे। ख़ुशी थींदी हुजे त असांजे सिंध में जेको हुजे अहिड़ा आवाज़ अहिड़ा आलाप अहिड़ा फनकार हुजनि जेके एवार्डनि जे हक़दार हुजनि। सो वरी सिंध जी जाई सिंध जा ई अदाकारा हुजे फज़ीला काज़ी उनखे बि मिलियो हुजे एवार्ड, एतिरो त ॿियनि केतिरनि अदाकारनि खे रागियुनि खे मिलियो हुजे। हा पर उन सां गॾो गॾु वरी हुमेरा अरशद खे बि मिलियो हुजे, हदीका क्यानी खे बि मिलियो हुजे जेका ॻाईंदी हुजे बिट जा बिटाई वो बिट ते वसई नूर मुझ तो पुजायो सो अज मन जो मुरादो मुझ तो पुजायो दिल जो मुरादो ओ बिट जा बिटायो बिट ते वसई नूर मुझ तो पुजायो। तूं हाणे पाणी हली ठाहींदी हुजे लीमे वारो
लीमे वारो पाणी ठाहींदी तोखे हुजे छा थियो हुजे घुट शोभा थी हुजे शोभा हाणे तव्हां वरी वेंदे वेंदे ताज मस्तानी जे आवाज़ में हुन सदारती अवार्ड माणियो हुजे पर हुन वरी सिंध में पंहिंजो जेको नालो कमायो हुजे एॾे अरसे खां ऐं हिकिड़ो यकचारी चपड़ी सां निबाह कयो हुजे ॾेह परॾेह में त उनजे पूरे कुटुंब खे सिंध वासियुनि खे बि इहा मुबारक हुजे ऐं जंहिं ॻाए त हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे सो वेंदे वेंदे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे हिकिड़ो माण्हू आहे, सो अव्हां जे नज़र हुजे असांखे ॾींदा हुजो इजाज़त घणी न कयो पाण